हैदराबाद का अफ़सोसनाक ख़बर अवां हैदराबाद भरसां टंडो मोहम्मद खान रोड ते सिरीअ वटि तेज़ रफ़्तार मज़दा जे टक्कर में अधरोट शख़्स फोत थी वियो आहे। इतलाउ ते पुलिस पहुची फोती जो लाश पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त फोती जी सुञाणप 55 सालनि जे बहिराम पुट धणी परतो हाजाणू जे नाले सां थी आहे। संदसि तालुक़ कोट बचल शोरो सां आहे। पुलिस इहो बि ॿुधायो आहे त फोती रेलवे फाटक वटि रोड क्रॉस पे कयो, जंहिं दौरान तेज़ रफ़्तार मज़दा जे ज़द में अची फोत थियो आहे। संदसि लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ भाइटे ज़ाहिद हाजाणू हवाले कयो आहे, जेको पाण सां गॾु ॻोठु खणाए वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त फोती शख़्स ग़रीब हो ऐं गुरबत सबबि पिनी पेट गुज़र कंदो हो। ॿिए पासे ॿुधाए पियो वञे त मज़दा ड्राइवर गाॾी समेत फ़रार थी वियो आहे, पर पुलिस संदसि ॻोल्हा लाइ नाकाबंदी बि नाहे कई।